मोहब्बतन जी दुनिया। अब किथे खीरा तू सोचे खीरा ये बीमारी पे फैल दी हुई हो ना रिया रिया खून जो पानी को खारो दी हो इते ठीदो छा पियो रही बाबा ता के बुधायो जतन ता केरा गोटर सब कुछ खेरा ना बाबा है गोठा किथे जे बस वो वाला कितना जो हलाई गरीब है बेचारा वाला किड़ी हाल में पुकार लगो पियो बेचारा रगो बस भूखा उन्हें लगी पे क्या की बाबा तू छा तू बीमार आना चाहिए पंजा बारा हिकड़ो हिकड़ो छीना मर जा वने सजो माल मटाई पानी कारो दा पियना मरदा ना असा गरीब है बाबा करे त करी छादा नको पैसो नको नौकर पान करे जा सकूं पंहिंजी हिम्मत कंदासीं त सभु कुझु कंदासीं बाबा हिम्मत किथां ई वॾीरा इन्हनि खे मोल आहे तो ॾिनो आहे पर पका ई छॾे वॾेरनि जो ॾोह न आहे वॾेरो पाण में ही जेकी पंहिंजी मोहबत जी दुनिया आहे न मूं इन लाइ शुरू कई आहे जेको पाण में प्यार मोहबत कनि ऐं पाण में खीर खंडो जना जेको प्यार मोहबत कंदा न हिकु चींदा न पोइ पाण ते बुख जी परवाह न आहे बाबा तू ई जहिड़ो वॾीरो आहे जेको असांजो मदद पियो करे ॿिया वॾीरा असांखे मदद कोन था कनि पर तू ई असांजो बसि तुंहिंजा शुक्र अदा कीअं कयूं असां तू ई असां वॾो वई असां तुंहिंजे लाइ करे मूंखे सभु कुझु ॿियो कुझु न खपे बस कोई अमन खपे प्यार मोहब्बत खपे ऐं हिन दुनिया दे पाण मोहब्बत जी दुनिया करायूं जॾहिं पाण मोहब्बत जी दुनिया इन लाइ मोहब्बत जी दुनिया रचींदा जेको पाण में प्यार मोहब्बत कराई खीर खंड चे ऐं पाण गॾु हूंदासीं न त बुख पाण ते कोन मारे सघंदी ऐं पाण में गॾु हूंदा त मज़ूरी कजो पाण में इन ॻोठ जी मदद कजो तव्हांखे सभु कुझु मिली ही साल वेयूं था इन आसरो वस में करी वेठाऊं वस न थी त बाबा पानी चा लड़ी हलिया वस मोला को वस कराए बाकी यार वस के भरोसो ना है हिन मोहब्बत की दुनिया में भुख है पुण्य चा ॿियो कुझु न जो वस कराईंदा न पोइ वरी पंहिंजा मेला नसीब न थींदा बाकी हिकिड़ो पंहिंजो ॻोठ रहियो आहे ही सॼा ही ॻोठ लॾी वियो आहे बाकी पंहिंजो ॻोठ रहियो आहे बाबा ॾिस न पंहिंजो ॻोठ हिकिड़ो बुख ते न आहे सारो जान बुख ते तूं हर घर में वेंदा न त उते गरीब भिट रखाईंदा बाबा असांजा माल वारा गरीब बेचारा गुज़ारा ना होंदा मेरे बच्चन का बस बैठा होंदा थकन मुझे हिकड़ी सलाह है सुठी ते पाण शहर जा निकरी वञो शहर जा निकरी वञदा री ते कुझु आणदा री ॿिया बि छोकिरा शहर विया न बाबा शहर में कुझु न थो मिले ॿ टे दफ़ा वियाऊं पर कुझु न थो ईमान वॾी आदमी न आहे बाबा साईं अल्लाह साईं पाण खे छो पैदा कयो आहे बाबा बच्चन ला कयो हाथ ही बच्चन ला पैदा कया है बाबा अज तो भली इयो तो के तुंजो कंदारियो मुके बणे छो तो इयो चियो न असा ने अल्लाह साईं पैदा पंहिंजे बच्चन जी रोज़ी ला करे पैदा कयो त असा बच्चे ने खणाई पर ता में या हिम्मत आहे किथे ॾिस हिन माल के पाण हिम्मत छो कोनी छे ता हुकुम के पैदा कंदा बाबा किता से मकान ये सब छोकरा माने त बदी कर छोकु दा सार बनी बाबा रासा शहर राजा था कुछ को मिलो छोकु मानु दुकारी कडी गाडी बाबा असल नहीं लाइबा तो बदी सब छोकरा किदा जरा बदी पर में कयो साथ दियो त गरीबन गुजर हली पर वो तो आई कोई थक बाबा भाई किथा कयो रब का बाबा ने ॾिसो न पाण में बुढ़ो ना छो त इहा मोहब्बत जी दुनिया आहे
पाण में विणंदो त अलॻि थींदो ऐं मरंदो बुख ऐं पाण में जो हिकु हूंदो न पाण ते का बि ताक़त रोके कोन थी सघे छो शहर जा पंध न वॾा पाण जा हाणे तव्हांजा आऊं बि गॾु हलंदासीं छो त पाण में पंहिंजो साथ हूंदो न गॾु त पाण वारी जो पंध ते मारे वेंदासीं हा बसि ॻाल्हि जेॾीमहिल मींहुं वसंदो आहे न हिते ईअं तोखे ॾिसण में ईंदो पर मींहुं वसंदो त ही तोखे जन्नत ॾिसण में अची ईंदी जन्नत बाबा जन्नत छा सुभाणे शहर हलंदासीं ऐं उन छोकिरनि जा सभु शहर में गॾु करे उन्हनि जा चींदड़ ऐं तव्हांजे करे पाण उन जा ॿाहूं ॿधंदा त पाण में ॿधी कयो ऐं पाण में हिकु चयो ऐं गॾिजी कमु कयो त तव्हांजे कमु ते हिमत मिली वेंदे जे तूं अलॻि कमु कंदो त तव्हां थकी थी पवंदो बाबा पंहिंजी बनियूं सुकी वियूं शुक्रायो वीचार हा बाबा साईं तूं सही तो तूं गरीब बनजी बनी ते पानी सुकी आहे न हाणे छा कयूं पाण भॻवान वसे गई भरोसो जॾहिं वसे करे त वॾी ज़मीन आबादी छॾ इहो साल वेहूं था आसरो करे वेठो रब में आसरो न लाइबा अल्लाह में दिल कितरा हाणे शहर में बि हाणे मज़ो न आहे आऊं त चवां त पाण हिन पंहिंजे ॻोठ में ई सहियूं अरे शहर में छा कयूं बाबा जो करे भला उते भला कंहिंखां वठंदासीं त मिलंदो सिधी त बुख मरी वेंदव एतिरा ग़रीब माण्हू वारा असांखे छॾे ॾियो असांजे ग़रीब जे माण्हू बाबा हाणे ॾिसो आउं त हर ॼाण जी मदद करे वेठो हाणे तव्हां कुझु मोला बि कयो जी बाबा चिंता न हिकिड़े खां ॿ चङा हाणे तव्हां हीअं कयो सुभाणे तव्हां पीर शहर निकिरी हलिजो पोइ बाबा आऊं ऐं ज़ैतून पाण तव्हां ते ईंदासीं बाबा पहिरें केॾा मेला हूंदा केॾी रांदियूं कंदा हुआसीं बाबा हाणे उहो वक़्तु वियो आहे हाणे कुझु पाण कम जी कयूं रांदि खेॾंदासीं पाण में छा वणंदो ॾिठो ई न मुंहिंजे यार अफ़ीज़ जी तव्हां कीअं ॿाह बनी हा उहो त बनी असांखे छो चल हाणे मत कर तूं हाणे ॻाल्हि कर त करिणो पंहिंजो छा आहे असांजा ग़रीब कहिड़े हाल में ख़ुदा जी महिरबानी घर बि नथा ॾिसनि टैप जी हलाइणा लॻी पई शर्म न को आहे माण्हू जे हल ख़ैर तव्हां ॿुधायो तव्हां छा खाईंदो छा पींदो न बाबा वो छा तो तू पुछी तू कितना दो तो असांखे खाराई अब हम जहिड़ो हाल आहे त खाराईंदासीं न मोला जो गंज पियो आहे मूं कल्ह वियो जो अन्न जी बोरी हिकिड़ी आंदी बाबा असां नथा कयूं ग़रीब आहिनि बाबा असां खाऊं या न खाऊं असां गिरा वात में विझूं जो असांखे ग़रीब आहियूं असां अॻे ई कुझु ग़रीब कुझु चल हाणे हीअं कयो तव्हां बि वञी काठियूं करे जो चाह करे वठो पाण ए वञ तव्हां काठियूं करे हा यार इहा जंग लॻो पियो आहे पेर बि छोकिरा जा उगाड़ा कंडो लॻी पवे बाबा दुख त असांखे थींदो कंहिंखे थींदो हाणे हीअं कयो सुभाणे हलंदासीं शहर ऐं शाम जो हलंदासीं मसीदड़ी में तव्हां विझो तव्हां शहर खाई वारी जा पंधनि जबरनि जा छा कयूं असांखे पेरनि में छाला पजी था वञनि पंध करे छा कयूं बाबा हाणे हीअं कर सुभाणे पाण हली शहर में मज़दूरी कंदासीं जूता खोड़ पाण पंहिंजे लाइ बि वठंदासीं ऐं पंहिंजे ॿारनि लाइ बि वठींदासीं बाबा किथां वठूं तूं कहिड़ो यार ॻाल्हि करी असां छा कयूं बाबा हाणे ज़ैतून ॻाल्हि ॿुध बाबा गिदरा ओ वंगा साहब हाल तूं हीअं ॿुध तव्हां तलाई पाण में मोहबत कई
मोहब्बत कयो छा चींदा न एक ॿिए खे साथ ॾियो न हा इहो ई ॿियो कंदो चींदा न हिकिड़े जा ॿ चङा ऐं ॿिनि जा टे चङा हिन रे छॾियो तव्हां विझो सुभाणे शहर बाबा असां सिंधी ये गरीब बनी बाबा शहर में की वनी पंहिंजे खाने घर में सही है बाबा जतन इन करे पाण रो टांगे दान इहो टायर ठाहे जरे सुभाणे काठी गोले ईंदा छोकरा काठी में इहो टायर ठाहे जरे पाण सुभाणे शहर छोकरनि खे छॾे ईंदा भगवान ॾिसो भोग पंहिंजी जॻह रे बाबा वरी मींहं वसंदा आंगणनि ते कुझु बस यार मींहं बया तो वसंदो असां त ककर ॾिसी ॾिसी अखियूं असांजूं ख़राब थी पयूं बाबा शहर हलंदारी उते हिकिड़ो भिटाई आहे मस्जिद सगुरियो आहे मस्जिद में हली उते दुआ घुरंदा नी त का वस करे त पंहिंजे ॿनियूं ॿार हुजे थधड़ियूं थियनि छो त हिन उसन में ऐं गर्मियुनि में पंहिंजी जिजल बाबा पाण वग़ैरह जी ज़मीन बि प्यासी थी वई आहे खारो पाणी माल मता पी पी छोकिरा हर ॻोठ वारो खारो पाणी पी पी बेज़ार थी पिया बीमार थी पिया छा कनि सही इहे तूं ॻाल्हियूं कंदे न तव्हांजे मूंखे इहो तव्हांजो किरदारु वणंदो छो त हीउ जेको किरदारु आहे न पंहिंजो दुखनि उन्हनि जा भरियो पियो आहे दुखनि जा छो त दुख जॾहिं ख़तमु थींदा न जॾहिं पाण में गॾु हूंदो सही गरीब वीचारा जैसे कहिड़ियूं छपर हूंदासीं वीचारे खे भला कमरो भला ठाराए ॾे भॻवान ॾिस का वस थींदी न कमरा ठहंदा न का मींहुं वसंदो वसमी करे वेठा आहियूं बाबा असां आसरो वसमी करे वेठा आहियूं रब साईं ॾींदो पाण वस कराईंदो हिते मींहुं वसंदो सावक पुटंदी खुशबू हिन सिंध जी किरी ईंदी बाबा तूं सही थो चई जॾहिं वस वसंदी ऐं मींहुं वसंदा ऐं सिंध पंहिंजी जिजल मां जे के गुलाब जा गुल जहिड़ा गुल फुटंदा ऐं उहे पंहिंजा ॿार पटे सूंघंदा न सभु बीमारी ख़तमु थी वेंदियूं बाबा तव्हां भले हिनखे हीअं त भले दोज़ख सम्झो पोइ मींहुं वसंदो तव्हां जन्नत ई ॾिसण में तव्हांजी जन्नत भॻवान ॾिस असां ॿी ॻाल्हि न छॾियो त मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाए जेको मूंखे दिलि ते वणे छो त मुंहिंजे बाबा अंब इन लाइ नालो रखियो त कीअं वण में थधि छांव में मां वेठो हुजां ऐं उन अंब रे जेको पटंदो न पोइ उहो पंहिंजे उन वण जा संदूर चुची पवंदो बाबा साईं ग़रीबनि जो केरु आहे केरु कोन्हे ग़रीबनि जो सिर्फ़ु तूं ई बाबा चईंदो त तूं वञ ॻोठ में तूं उन ॻोठ में वेंदड़ तोखे पाण ई ख़बर पइजी वेंदी पर मां ॾिस हींअर ॻोठ में आयो आहियां त केॾी ख़ुशी आहे त शहर में आऊं बि कुझु रहियो आहे मुंहिंजा बि कुझु पहचान आया आहिनि मुंहिंजी उते शहर में हिकिड़ी ओताग आहे उते सभु गॾिजी सलाह सोचंदा नी त पंहिंजे करिणो छा आहे ऐं छा मुंहिंजो बाबा साईं हिते पाण हारे कंदो हा बाबा ॻोठ में तुंहिंजे पीउ ॾाढी आहे बाबा हिकिड़े चकर शहर वियो हुजे मुंहिंजो यार तव्हां कंहिंखे पंहिंजो यार था सम्झो न उन मूंखे दलील कयाई धिका जी ॿाहिरि कढी बाबा सां
तुझे यार के केड़ी दिल में जायू दिनो वो की आवाज कर सकती बाबा मानो कंजे पेटला करे कंजो बुखून करे न सकिन पर उन शाबज ते मुके जिंदा है मुकली न ते शहर जा मानो केड़ा जालिम न पंजे पेटला करे बेनी दा खिसा कटे रखदन कि हिन बेचारे वंगे जा पैसा कढी छडी बहुत सारा में गाल कयो पर हम गरीबों ने सोचो गरीबों जो केड़ो हाल बस यार अल्लाह में आसरो जॾहिं वस करे ऐं ॻाल्हि ॿुध जॾहिं वस न कंदो न पाण शहर मां वापसि हिते ॻोठ में कोन ईंदा बाबा छो ये गरीब फोन डालिया सुख ना गईदा पर ये गरीब नु साथी बस यार अल्लाह में आना आसरो जॾहिं वस करे ऐं जॾहिं ज़मीन ते पाणी जा दुख किरण ते उहा ज़मीन आबादी चे अन्न त छते जे जान अन्न त पाण चचो हली पर उन ते माकुड़ा ज़मीन मां निकिरी उन अन्न सब खाई आ चलो पाण जा वधीक हिता जा जानवर न बस मौला कंदो वस कंदो पार खुदा मी वसेवा गरीब कुछ हाल सुख ओरे बाबा पाणा ने बंदे जे परिया गोठा न उन गोठ में मी वसो पंजे गोठ में एक फुड़ो कोन करियो बाबा छटा हाण मौला कंदो पंजे गोठ में मी वसी विंदो छटा असां मी अला सिकूं बा जे मी वसंदो त माण्हू मी चा किडी न किडी मी जॾहिं पोइ वसी बंदि थींदा न पोइ सिंध मां केॾी ख़ुशबू ईंदी आहे उहा हिन सभिनी ख़बर ही असांजो तर ही असांजी जुई इन लाइ करे इन जुई में असां वेठा आहियूं केॾी असांजो सिंध आबाद थिए बाबा छोटो वंगा पाणी न पीअण बा बाबा खारो पानी याद छाती बाबा इयो बस वाला के थाना भरी अठू थक गयो असा गरीब वो बस याद मुझे याद आला ढेर कइया अच्छी बाबा साईं आती ओ बाबा साईं बाबा अच्छी हो जा हां बाबा अच्छी शहर पानी बाबा इकड़ तक गाल बुदा कड़ी वादा करनी सही मुखा नाराज त कोन जेको उन दी शहर आयो ता तो जतानी कोन कई न बा एड़ी गाल न बस यार उने छिंदो रहंदो वो बोले केरा में रवा पानी पियो मी मानो सही ता पियो बाबा पियो ताणी ने नचो एड़ी गाल ना बाबा पानी पियो बस ठीका तब कचे कर जसी मां छोकरन के वठण आयो की बात चला वठण कमलो को शहर में डाडो इयो पाण सुठी गाल है यार भली गाल है छोकरा को कड़ी सलाह दा सुबाने को ही अचन मोरे भला इन करे पर रात भला असा जी खिज असा तानी खिदमत असा रात मेहमानी का को सुबह जो 12 दे विच हली वियो पके आ वई जेतो ने सुबाने पड़ी इंदा ना बाबा ता गलणो पंदो ने 12 में समय हल ठीक है आऊं भी भला हल दे सुबाने जी ना जिन जा चार खड़ा हां बाबा ता भलो ई कुत्ते मारी फैक्ट्री आए तो को इनम के तो छडी जाओ कमाईंदा ठीक है बाबा हाल तू इन कर कुछ गाली बुधा शहर जो केड़ो हाल ने कम किथे मिलो शहर जो गाली तो को बुधाया दो केड़ी बा शहर में को मजो हाण को नहीं का हाण कमाई घट थी वई
अॻ में त कमाई हूंदी हाणे कमाई आई कोन बाबा उते मज़ूरी आहे घणी थी बाबा आहे पर कमाई आहे पर घटि आहे सवा कहिड़ी पर घणी आहे बसि आहे 150 हल 4 पाण घणा ॼणा बाबा आऊं त सेठा न फैक्ट्री जो आऊं कम करण हल भला जा इहा 150 बाबा पराई खीसा मां निकरे जो बाबा इहा 150 भी अन्य जी बोरी मिले या न मिले और उहा अल्लाह री ख़बर बाबा साईं त हलंदो सुभाणे था वो वठी सुभाणे हलंदासीं सुभाणे आहे खमीस ॾींहुं कुझु न कुझु रोज़ थिए थी बाबा हिन कर सुभाणे खमीस में बाबा केरा ॿुधई बसि इहो आयो आहे हिकिड़ो हमारा तव्हांजो को सुञाणंदो ॻोठ जो है न मुंहिंजे पीउ बाबा साईं जो मारोता वो आयो कम सां बाबे रे कम उधर बाबे रे विंदो न तव्हांजो बाबा आई कोन किथां थी बाबा रा की आयो अमर जे पैसा ॾियण जेका बाबा रे बच्चा अच्छा ॻाल्हि त अहिड़ी न कयो मेरा खिलाए छॾियो हा सॼी मूं ॻाल्हि बि कई हवा साईं ॿुधई हवा सुभाणे वक़्ति शाम जी खमीस पर ज़रूर हली जो खमीस में अब तव्हां पोइ उन्हनि खे तव्हां बि हलिजो गॾिजी पोइ पंहिंजो माल विकिणंदासीं हा माल काए हलंदासीं उतां माल विकिणंदासीं कुझु ऐं हमणा जा ॻाल्हाईंदड़ कहिड़ी आहे जा उहो हथ में माल ॾींदो उहो ई कुझु 5 मिंटनि में विकिणे पाण हटाए वेंदासीं ॻाल्हि सिधी बाबा शाम जो को कोठा के छोकरन के चवन घुराए पोइ सलाह करे पोइ सभिनि खे वठी अंदाज़े माल फैक्ट्री ते वञी कम करे उते नाज़बाग आहे नाज़बाग उते सिर्फ गुलन के पाणी हणणो आहे के बाल ॾियणो आहे बसि इहो कमु हा हिकिड़ो यार मुंहिंजो वीचार उहो ग़रीब आहे भील अहिड़ो बाबा आहे हिकिड़ो बाबा साईं जो दोस्तो हिकिड़ो पुराणो भील उन सां ॻाल्हाईंदासीं सची बि ॻाल्हाईंदासीं कुझु आई जेको थींदासीं मोटर हाथ में ॾींदो पोइ पाणी ॿाहिरां हलंदा बाबा कमु इहो आहे सिर्फ़ पाणी हणणो आहे गुलनि खे ऐं ॿियो ॿार ॾियणो आहे पाणी भरणो आहे ॿियो जेको सामान आहे त उहो करिणो आहे बाबा हाणे इन करे हीअ हेॾा सारा वेठा तूं उन्हनि खे छा त मां वठी वञी कमाइनि कुझु ऐं उतां के बाबा साईं जो हुई पुराणी उते वेंदड़ ऐं हिन जे ॿारनि जे तूं चीजा ते उते बाबा साईं हिकिड़ी ॻाल्हि कयो हिन ते पार्क ते छॾी न ऐं हिन ते मुंहिंजो कमु मोटर आहे हुन जे केॾा ई जेको गिदरो जो ॻोठा पे शेर कमाए पियो मारी फैक्ट्री में उहो हाणे उथी वियो जहिड़ो मां अॻु में थो वञा उहो कमु करे पियो उते मां इन लाइ हिते आयो आहियां शहर मां त छोकिरा तव्हांजा हुजनि सुठा के उते कमु त भला 150 बि तव्हांखे मिलंदा और तव्हांजी कहिड़ी सलाह आहे बाबा सुभाणे जी बाबा जी तव्हां चए यार सुभाणे ते मुंहिंजो यार अचे पियो नालो अला छा तेरी यारो बाबा आयो अथसि छाई मुंहिंजो यार अचे पियो ऐं छाई ऐं ॿियो गिदरो इहो जेको हुते ॿई शहर में न उन ॿिनि ते गॾु करे उते सलाह कंदासीं पाण बाबा पोइ जेका छोकिरा आहिनि उन्हनि खे कहिड़ो कमु मां ॾेखारींदी कमु कंदा हिन ते पार्क ते छॾी ॾियां ऐं हुन ते मोटर ते ऐं हीअ मूंखां गॾिजी जीअं बाबा तव्हांजो भगवान बार दे हिकिड़ी ॻाल्हि आहे हिननि खे सम्झाए त पढ़ाई चोरी न कनि सुभाणे तव्हांखे न बाबा साईं चोरी कंदासीं त पोइ हा न हिन न कजो न बा
मता छोरा उड़ा पोई कंदा ला मथा ॾिसे हां इहो बस मेहरबानी कयो मता चोरी कयो त जी मूंखे वठन त पो न वो मुंहिंजी फैक्ट्री वञे त पो मां छा करूं इने करे वा इने तो त छुपाणे वन चोरी न करनी बाबा जरूर से कमाण आई गई छोकरा है तरफ मिठा ना बाबा ना अहिन गोठा में सबर जा मिली ओ पण होशियार घरानो थींदा जी ता दिल गवा हाणे ता छोटा किना बि वञा न ही मोसो मानी न करे छोटा मु हिनजे एॾो प्यार ॾिनो उनजे एॾो समझायो दम ही पक्के वारा ज़मीन वारा कोन इधर में पाण में रोज जहिड़ो ऐं उन ते चई मूंखे त पाण में खीर खंडी चई पाण में साथी जो तव्हां पाण में सोचो ऐं मसा पाण में हिकु हूंदो त इहो बटियारो कमु तव्हां करे वेंदो बाबा पनियूं आहिनि न आबादी आहे हिन पासे हिन ॻोठे पके वारी ज़मीन ते बाबा हाणे गरीब ओॾा कमु वठी ॼाण सही पर अलाह साईं जी कहिड़ी ख़बर जिते अलाह साईं जे देर अंधेरी न आहे केॾी महिल बि छोकिरनि जे भाउ लॻी थी सघे छो त बतो उहो उनजा अहिड़ा भाउ जा छोला बण त हिकिड़ो पंहिंजी यारो उनजो रजब नालो उनजी वीचारी जंग चढ़ी सड़ी हा बाबा हो ते वीचारो कम ते कई त मथां खां उहो भाउ हिकिड़ी टंग सड़ी बाबा हींअर उहो अस्पताल में दाख़िला बाबा हाणे उनजो न को धणी आहे न को साईं हो सही उनजा हिकु अलाह जो साड़ ऐं मुंहिंजो साड़ छो त भले केरु न हू असांखे कुझु न लॻे पर उनजी असांजी ज़रूरत आहे हा बाबा तव्हां सही ॻाल्हि मां कल्ह वियो असांखे त मूंखे चई तूं मुंहिंजी फिकर न कर तू मुझे रगो बारन जाए बच्चन जो तू पंजी पनाह में अब सही तू सही तो ता कुछ गवायो ता दिल छादी दे सुबार अंदो कोन नंदो अब सही असा हलंदा न पकड़ हां उते चोरी न कजो न वाई चोरी छोकरा जला से हां चोरी मेहरबानी करे न कजो मता दी मुखे वठन द पो मुखे दपी यो ते हिने रजब वगैरह मुझे ने बारन जने कुछ थी वगे न वाया मोर फैक्ट्री ना मोर सिर्फ कम कारा सिर्फ गुलन जो कम आई पार्क साफ करन जो मनायो मजूरी जाए कुछ घर मुजो ठेगो पर वो कुछ और मजूर कंदा ना सही तो कुछ कमाइंदा सही न वो सही ठीक है हर तू न ते भाई बैठा न तो का घर को कुथा दा खाई वो सुभाणे हलंदा दी न पाण हां बाबा सही हलंदा त मां पो हिकड़ी सुठी सलाह दी हां बुधाई त मां एक दफो रजब ना मिलण चाहिए बाबा वो ता चो ता वो बेचारो कराची दाखला होते हां उसे हलू तो सही पर कराओ कराओ ना इन पर किथा बाबा ने उन्हें मु एड़ी कराची में इन ला दाखल कर ते बेचारो एसी में बाबा वो बेचारो एसी में ना है उते गर्मी में बेचारो भले केरा बाबा अब अस्सलाम वालेकुम रे संजो खैर बाबा बाबा खुश हो बारे से खैरा त्यारे खुश बाबा बिस्मिल्लाह बाबा खुश बा खैरा त्यारो खुश अब सही जरा दे यो खैरा बा त्यारो खुश हो सब मस्त में आयो गोठे करो वाह बस गोठा दे चा बुधाई ईद लगी पया खबर दे पोर या से रे साइकड़े दे पैसन ला उना दी नो टेम इवा 20 तारीख ते अची जा मुझे हियर केडा वन्यू पो वरी असां ता नालो बुधी हेडे आया आहियूं सुठो जो यो जो आई असां बि ने कचेरी बगैर असां बच्चो जे मेहमान को अचे एक कचेरी अरे पानी पियारो मेहमान वठो ई हफ्ता में कोनी में छोरा ना अजे अजकल
जोनी नहीं देने कदी लाइए चोवा थोड़ो कदी जोन तुम्हारा पक्के बाबा मीमान बैठा हूं असा किए वही हो गया ना भाई थोड़ो एना बेटा विचार से यार चलो जल्दी पानी करिया हां अरे काटूंगे सुठूंगे बाबा बे खीरा बाबे को चले के दवा के लगो पियो ता बुधायो खुशियो केरा प्यार आयो ताने 10 मिलियो ता बाहर निकली आओ किते बस यार ब्याह थी बते दिन शहर है जी वरी अज आया वरी सुबानी दी चारी आ शहर दी भई असा जे गोट में को हाल ना बस यार दुकान मथा बने उजारी इधर बेचे मारे दिन को ना बा रोजनारी इधर बेचे कपड़ा लतो के छोकरे जो बने चापन सफारी पार्क में ही हमरा यार मुझे एनाली कम वचरा जान नाली कमाई जी मरे बके इन्होंने बुधाए ही पर दिमाग रखने को था जी भगवान ता कचर कुछ कयो ना हां बाबा नहीं हलदारी यार हलो न मुका उठे इन न कचर पर को गुल पतो चा छान चा करे आयो बोलते सुठा नंबर जा कम कजो अरे इतना शहर हलन त पोयो चोरी पर न करना ना बाबा चोरी छोकना अल्लाह बता दे भैया मेहरबानी कयो आड़ो भला रमेनो पियो वले वरी ये थे त यो गलत आ हां या वडे जी गिला थींदी वा बस यार इन दाड़ समझाया बाने अल्लाह दी खबर बस यार अल्लाह से बस का कराए दे साडी ये जमीन आबाद छे कंदो अजे बच्चा भूखे वटा नहीं है दुकान महीने लगे बिया असा भी आती है सिस्टम करे दी ही कम भलो आ तमाम भलो करे छजो तो वरा अरे घर ता वे द माई मथो खाई जो ना चनी जरा असा न कुछ ना ओदे बा जी कदी ला हिते असा पर मैं खाई दे सही के बाबा ही भलो आवा बस यार अल्लाह भलाई कंदो रब साईं का वस करे ते जमीन को आबाद छे ना जी ऐं बच्चन जो गुजर सफर छे ना